पर तुंहिंजो आहे उन्हनि जो न आहे बिना दौल जे डांस जेकॾहिं घर मुंहिंजो मथो फाटल न हुजे हा जेकी औरतूं माउ ऐं पीउ जी इज़त सां खेॾंदियूं आहिनि जंहिंजे सुकून सां न मुंहिंजो। दोस्तों ज़बरदस्त अपडेट अची वई। चंड ग्रहण जो टीज़र ॿियों बि रिलीज़ थी वियो दोस्तों। हिन सूमर ऐं अंगारे ते उमेद आहे ड्रामो हलंदो। चंड ग्रहण जी दोस्तों मां तव्हांखे लगातार अपडेट ॾेई रहियो शायदि खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते, ऐं तव्हां मुंहिंजो एतवार न कंदा हुयो ऐं काफ़ी दोस्त चवंदा हुआ तव्हां कूड़ हणो था फलाणे तीर मटीर। अॼु ही ॾिसो तव्हां टीज़र अची वियो आहे चंड ग्रहण जो, ऐं ही ॿियों टीज़र आहे। हाणे सिर्फ़ु पुरमो ईंदो, पुरमो जीअं आयो उन खां पोइ ड्रामे जी पहिरीं एपिसोड हली वेंदी। थी सघे थो हिन सूमर खां ड्रामो स्टार्ट थी वञे दोस्तों। जी हाँ दोस्तों, ही चंड ग्रहण जो टीज़र आहे। नालो हिन जे मथां की तव्हांखे नज़र न आयो हूंदो, लेकिन मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां ही टीज़र चंड ग्रहण जो आहे। तव्हां सिंध टीवी वारनि ते बि ॾिठो हूंदो, हिते बि ॾिठो आहे। इहो अब्बास गुल राणो, जंहिंमें रिमशा शहज़ादी, इरफान शेख, साईं निसार शाह, मज्जू लाड़, एस भट्टी, अलाए केतिरा ई अदाकार, शमा मंगी इन में आहिनि। दोस्तों ही बहितरीनु ड्रामो आहे। इन जी गवाही असां महीने खां वठी ॾेई रहिया आहियूं तव्हांखे। तमामु जल्द ही ड्रामो हलंदो, दुलाब हलंदो। दुलाब बि हाणे तमामु जल्द ईंदो, लेकिन हुनजो स्पेल मुकमिल न आहे जो हिन जो स्पेल मुकमिल आहे। ही तमामु जल्द दोस्तों हलंदो सिंध टीवी ते। 2-3 ॾींहं बसि इंतज़ारु। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक कंदा इन ख़ुशी में लाइक कंदा।